मुस्लिम लीग नून जे कायद नवाज शरीफ चयो आहे त बरतानिया जी वॾी अख़बार डेली मेल शहबाज शरीफ ख़िलाफ़ सबूत न मिलण ते माफ़ी घुरी। ख़ांगी टीवी चैनल मूजिबि लंडन में ॻाल्हाईंदे नवाज शरीफ चयो त इमरान ख़ान जे चवण ते शहज़ाद अकबर शहबाज शरीफ ते कूड़ा इल्ज़ाम हयां। उन इल्ज़ाम ते सभ खां वॾी बरतानवी अख़बार डेली मेल सबूत न हुजण ते माफ़ी घुरी। नेशनल क्राइम एजेंसी उन्हनि इल्ज़ामनि जी जांच करे शहबाज शरीफ खे क्लीन चिट ॾेई छॾी आहे। हुन चयो त बरतानिया में मुस्लिम लीग नून जी हुकूमत आहे, न तहरीक इंसाफ़ जी। बरतानिया आज़ाद जमहूरी मुल्क आहे जिते अवाम जी हुक्मरानी आहे। उहो मुल्क चई रहियो आहे त उन मुल्क जी अख़बार माफ़ी घुरी आहे। उन खां वधीक बेगुनाही जो ॿियो कहिड़ो सबूत हूंदो। डेली मेल जी माफ़ी खां पोइ इमरान ख़ान संदसि पार्टी ऐं शहज़ाद अकबर खे शर्म खां कंध झुकाइण घुर्जे। उन्हनि माण्हुनि मुल्क खे मुल्क खां ॿाहिरि बदनाम करे छॾियो आहे। नवाज शरीफ चयो त इमरान ख़ान ते करप्शन जा इल्ज़ाम नाहिनि, पर करप्शन साबित थी चुकी आहे। हर नंढी वॾी ज़ुबान ते तोशाखाना चोरी जूं कहाणियूं आहिनि। करप्शन में मुलविस माण्हू उन्हनि ते इल्ज़ाम लॻाए रहियो आहे, जिन खे बरतानवी अदालतुनि ऐं हिते जी हुकूमतुनि बेगुनाह करार ॾिनो आहे। पाकिस्तान जी अवाम खे उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते सोचणु घुर्जे।